नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आमोया संझा सैयद शामिल तनासी हेडलाइंस। वज़ीर-ए-आज़म जी सदारत हेठ वफ़ाक़ी काबीना जो ख़ास इजलास नओं मालियाती बिल 2021-22 जी मंजूरी ॾिनी वई। ज़रियनि मूजिब सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशनुनि में 10% वाध मोबाइल फ़ोन ते टैक्सिस बढ़ण समेत केतिरनि तजवीज़ुनि जी मंजूरी। नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन लॻभॻि 8,000 अरब रुपयनि जो वफ़ाक़ी बजट अॼु पार्लियामेंट में पेश कंदो। बजट तक़रीर दौरान मुख़ालिफ़ धुर पारां हंगामे ऐं एहतजाज जो इम्कान। बजट मंजूरी रोकाइण लाइ गॾियल ऑपोज़िशन हिकमत अमली ते गौर करे रही आहे। बजट में करंट अकाउंट खसारे जो हदफ 2 अरब 30 करोड़ डॉलर रखण जी तजवीज़। ग्रांट जी मद में 994 अरब PSDP जो काथो 900 अरब रुपया हूंदो। बिजली मनसूबनि ते 100 अरब रुपया ख़र्च करण जी सिफ़ारिश। दयामीर भाषा दासो ऐं मेमन डैम जे मनसूबनि ते 84 अरब 50 करोड़ ख़र्च करण जी तजवीज़। केफोर नएगाज डैम रेणी कैनाल ऐं सिंध में नंढनि डैमनि ते 25 अरब रुपया ख़र्च करण जी तजवीज़। 244 अरब रुपया मोटरवेज़ एयरपोर्ट्स ऐं रेलवे मनसूबनि ते ख़र्च कया वेंदा। सखर हैदराबाद मोटरवे लाइ 4 अरब 60 करोड़ रुपया रखण जी तजवीज़। पाणी मनसूबनि लाइ 103 अरब रुपया मुख़्तस करण ऐं दिफ़ाई डिवीज़न जी तरक़ियाती बजट 1 अरब 97 करोड़ रखण जी सिफ़ारिश। मुल्की तारीख़ में बेरोज़गारी जी शिरह में थींदड़ रिकॉर्ड इज़ाफ़ो इमरान ख़ान जी तब्दीली जो चेहरो आहे। इक़्तिसादी सर्वे में गुरबत ऐं बेरोज़गारी जो ज़िक्र उन लाइ न कयो वियो त उन्हनि ॾींहनि में तारीख़ी इज़ाफ़ो थियो। केपी में गुरबत में तारीख़ी बाग थी जेकॾहिं इक़्तिसादी सर्वे मां गुरबत जो ज़िक्र गायब आहे। गुरबत ऐं बेरोज़गारी जो अंग अखर लिकाइण ऐं महांगाई लाइ बहानो बणाइण मसइले जो हल न आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान। सिंध जो मुआशी क़तल कयो पियो वञे। वफ़ाक़ ऐं सिंध जो जेको हिस्सो आहे उहो न पियो ॾिनो वञे। अंधी ऐं ॿोड़ी हुकूमत कुझु बि न पई करे। बजट में सिंध खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे। आदमशुमारी ते ख़र्चनि बावजूदि मंजूरी नतीजा जारी करण जी मंजूरी ॾिनी वई आहे। PP सिंध जे सदर निसार खोड़ो सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह ऐं मुर्तज़ा वहाब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। अवाम ऐं इदारनि जो वज़ीर आज़म ते मुकमल एतमाद आहे। एतमाद सबबि सियासी ऐं मुआशी इस्तेहकाम मुमकिन आहे। ऑपोज़िशन एहतिसाब खे सुधारनि खां धार ॾिसे। सुथमा वारे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो पाकिस्तान जा सभई मुआशी अंग अखर हाकारी आहिनि। खुज़दार वेझो दादो ऐं जोही वासन जी बस खाई में किरण सबबि औरतुनि ऐं ॿारनि समेत 20 मुसाफ़िर फौत। 50 खां वधीक ज़ख़्मी। फौतुनि में सईद हाशिम परियल गाड़ी निज़ाम आबिद पमहर मुराद पमहर जुनैद खोखर आसिफ बलोच परियल बलोच निज़ाम अली मुराद आतिफ पमहर निसार पमहर जवाद ज़ैनुल आबदीन आशिक ब्रोही सजाद ब्रोही सोहेल ब्रोही एहसान शेख अमानुल्लाह अब्दुल मजीद लिगारी अवैस जमाली शामिल। ज़ख़्मियुनि जो खुज़दार ॿिनि शहरनि में इलाज हलंदड़। बलूचिस्तान के इलाइक़े ज़िले खारान में सिक्योरिटी फोर्सेस जो गुझे इतला ते ऑपरेशन बैदि दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब दहशतगर्दनि जी फायरिंग में FC जो एहलकार फिदाउर रहमान शहीद थी वियो। जस्कम चेयरमैन सनान कुरैशी जी कराची जी दहशतगर्दी टोल अदालत में पेशी। 2 ॾींहनि जो रिमांड पूरो थियण ते अदालत में अॼु ॿीहर पेश कयो वियो। जस्कम चेयरमैन वधीक 2 ॾींहनि लाइ। मुल्क में कोरोना जा हानिया जारी। वायरस बिगे वधीक 47 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंग 21,576 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,303 नवां केस रिपोर्ट। मजमूई अंग 9,38,337 थी वियो। हाकारी केसनि जी शिरह 3.21% रही।
हैदराबाद में कासमाबाद जे इलाइक़े सिटीज़न कॉलोनी में बैंक में 81 लाख रुपयनि जो धाड़ो हथियारबंदनि पारां गार्ड के घुटा ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। जवाबदार केतिरा ई कलाक बैंक अंदर फुललूट कंदा रहिया। वारदात वक़्तु पुलिस इलाइक़े में गुम छो हुई, मामलो गुजारत बणिजी वियो। ASP अलीना जो चवणु आहे त वाक़े जी जांच हलंदड़ आहे, जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। ठट्टे में ओबाश नौजवाननि पारां शागिर्द सां बदफैली करे वीडियो ठाहिण वारो मामलो। घर जी छित तां टिपो ॾेई आपघात कंदड़ मुतासिर शागिर्द महमूद गंदरो जी हालत गणती जोगी थी पई। दिमाग़ में धक लॻण सबब शागिर्द जो कराची जी जिना अस्पताल में ऑपरेशन। मीडिया ते ख़बरूं हलण बाद पुलिस मुख्य जवाबदार महताब मल्ला खे गिरफ़्तार करे वरितो।